अस्सलामुअलैकुम नाजरीन, अमीर से आयो मेहरान टीवी न्यूज़ आऊं है रुखसार पवहर। सबका पर एक नजर हेडलाइंस दे। हसास ड्यूटी ते मुक़रर शख्स 5 सालन ताईं सियासत में हिस्सो न वठी सघंदो। आर्मी एक्ट तहत को शख्स फौज के बदनाम करे या नफ़रत पखेड़े तो उनखे 2 साल कैद की सजा मिलंदी। सेनेट पाकिस्तान आर्मी एक्ट तरमीमी बिल 2023 मंजूर करे वरितो। बचाव वारे वफाकी वजीर ख्वाजा आसिफ बिल ऐवान में पेश कयो। बिल जे मतन में ॼाणायो वियो आहे त फौज खिलाफ इंकशाफ कंदड़ शख्स के आर्मी ऑफिशियल सीक्रेट एक्ट के मुंहुं ॾियणो पवंदो। आर्मी चीफ या बाइख्तियार ऑफिसर जी इजाज़त सां इंकशाफ कंदड़ खे सजा न मिलंदी। सियासी सरगर्मी में हिस्सो न वठण जी भनकड़ी कंदड़ के 2 साल कैद की सजा मिलंदी। वफाकी वजीर ख्वाजा आसिफ की तकरीर दौरान अपोजिशन जो गोड़ औरतन बाबत बयान से माफ़ी वठण जो मुतालबो। ख्वाजा आसिफ सेनेट में तकरीर कंदे चयो त अपोजिशन वारा पहिरियां मरम नवाज खिलाफ बयानन ते माफ़ी वठन त मां भी माफ़ी लाइ तैयार आहियां। पीपल्स पार्टी के सेनेटर रज़ा रबानी जो बिल की मंजूरी खिलाफ ऐवान मां अलामती वॉकआउट। रज़ा रबानी जो चवण है त बिल में छा है का खबर नाहे। पाकिस्तान श्रीलंका खिलाफ कोलंबो टेस्ट के चौथे ॾींहुं 576 रनसन ते इनिंग्स डिक्लेयर करे छॾी। पाकिस्तानी टीम के मेज़बान टीम ते 410 रनसन की सरसी हासिल। रांदि जे चौथे ॾींहुं पाकिस्तान 5 विकेट्स के नुक़सान ते 576 रनसूं ठाहियूं। अब्दुल्ला शफीक डबल सेंचुरी ऐं सलमान अली आगा 132 रनसूं ठाहियूं। शान मसूद ऐं सऊद शकील जूं 50। कोलंबो टेस्ट के चौथे ॾींहुं मोहम्मद रिजवान 50 रनसूं ठाहे नॉट आउट रहियो। वरी वजीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ सिंध काबीना जो इजलास जारी। काबीना इजलास में सूबाई वजीरन सलाहकारन खास मददगारन ऐं ॿियनि जी शिरकत। सिंध काबीना इजलास में 21 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो पियो वञे। परडेही वजीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो UN सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस सां फोन ते राब्ते दौरान ॿोॾ मुतासिरन जी बहाली ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। परडेही खाते के तर्जमान जो चवण है त UN सेक्रेटरी सां राब्ते दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी स्वीडन जहिड़नि वाक़िअनि खे रोकाइण ते ज़ोर ॾिनो। परडेही वजीर इस्लामी फोबिया खिलाफ इज्तिमाई कार्रवाई ते भी ज़ोर ॾिनो। तोशाखाना केस ॿुधणी जोॻो करार ॾियण खिलाफ PTI चेयरमैन की दरख़्वास्त ते ॿुधणी। इस्लामाबाद हाई कोर्ट जो चीफ जस्टिस आमिर फारूक केस की ॿुधणी करे रहियो आहे। PTI चेयरमैन जो वकील ख्वाजा हारिस ऐं इलेक्शन कमीशन जो वकील अमजद परवेज़ अदालत में पेश। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त छा सुप्रीम कोर्ट सभ अपीलूं अॼु ई ॿुधण जो चयो आहे। PTI चेयरमैन जे वकील अदालत के जवाब ॾींदे चयो त कुछ अपीलूं त अॼु ई ॿुधणी लाइ मुक़रर कयूं हुयूं। हिन अदालत में असांजो 4 अपीलूं आहिनि। सुप्रीम कोर्ट सभिनी अपीलनि ते गॾियल फ़ैसिले जो चयो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जो चीफ जस्टिस वकील ख्वाजा हारिस के मुखातिब थींदे चयो त सुप्रीम कोर्ट के ऑर्डर जो इंतजार कयूं था। ऑर्डर अची वञे पोइ ॾिसूं था। कैप्टन मोहम्मद सरवर शहीद जी अज 75वीं वरसी मल्हाई पी वञे। ISPR की पधराई मूजिब कैप्टन मोहम्मद सरवर शहीद की वरसी तकरीब सांघोरी गुजर खान में थी। टिनी सर्विसेज चीफ्स पारा कैप्टन मोहम्मद सरवर शहीद के भेटा पेश कई। ISPR जो चवण है त कैप्टन मोहम्मद सरवर शहीद की बेमिसाल बहादुरी के हमेशा याद रखियो वेंदो। कौम के पंहिंजे बहादुर पुटरन ते फख्र आहे। करबला के शहीदन की याद में सिंध के मुख्तलिफ शहरन में 8 मुहर्रम जा मातमी जुलूस बरामद। हैदराबाद में निकरंदड़ तारीखी जमायतन जो पिड़ मंजिल तरफ रवा दवा। सखर खैरपुर रोहिड़ी लाड़काड़े ऐं शिकारपुर में भी मातमी जुलूस बरामद। मिपखा सांगड़ उमरकोट बदीन ऐं ठटे में 8 मुहर्रम जा मातमी जुलूस अज़ादारन पारां सीना ज़नी। नवाब शाह लग घर बाहिरां रांद कंदे मासूम निंग बरसाती पानी के खॾे में बुॾी फोत थी वियो। गोठ सालिम राहेरी में 4 वरनि जो अब्दुल मनान पेर तिरकर सबब बरसाती पानी के खॾे में बुॾी फोत थी वियो। पीपल्स पार्टी के MP असलम अबरो के भाउ ऐं भाइटे की जनाज़े नमाज जैकमाबाद के म्यूनिसिपल कमेटी ग्राउंड में अदा कई वई। एडवोकेट अकरम अबरो ऐं संदसि पुट शहरयार अबरे की जनाज़े नमाज में MPA सोहराब सरकी, MPA ममताज जखरानी, शहरयार शर्ट JUI अगवान डॉक्टर AG अंसारी, SSP समीर नूर चना, DC जैकमाबाद मोहम्मद यूसुफ शेख ऐं वरे अंग में इलाइके वासन की शिरकत। गुजरियल ॾींहुं कराची के डिफेंस वाले इलाइके में MP असलम अबरो के भाउ ऐं भाइटे के क़त्ल किया वियो हो। जनाज़े नमाज बाद अकरम अबरो ऐं शहरयार अबरो के शहर की दरगाह लौंग शाह कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले किया वियो।